अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों। उम्मीद था करियूं तव्हां सभु खैरियत सां हूंदो। जीअं दोस्तों, जीअं त तव्हां सां ॻाल्हि शेयर करणी आहे त कुझु ॾींहं पहिरियां यानी ईद खां पहिरियां जेको लाफ्टर हाउस में शो थियो हुयो, जंहिंमें निगत नाज़ ऐं उनजो हस्बैंड शो में गेस्ट थी आया। शाहिद राहूजो बि उन्हनि सां गॾु हुयो। निगत नाज़ पंहिंजे हस्बैंड सां गॾु असलम सकीरानी सां गठे हिन शो जी महिमान हुई ऐं होस्ट हुयो सोहराब सुमरो अलीगुल मला। हिन शो में कुझु सोहराब सुमरो अहिड़ा सवालात कया जंहिंमें निगत नाज़ प्रोग्राम में गुस्से जो इज़हार कयो ऐं प्रोग्राम खे लीव करे हू पंहिंजे हस्बैंड सां गॾु शाहिद राउदी सां कठे प्रोग्राम खे छॾे विया हुया ऐं प्रोग्राम जो एंड करायो वियो। दोस्तों, सोहराब सुमरो ऐं अलीगुल मला जो चवणु हुयो त इहे असांजा ट्रेलर ठाहियो पब्लिक जे अॻियां शो करण जो, त जीअं असांजे प्रोग्राम जी वॉचिंग वधे ऐं पब्लिक जेका हुन प्रोग्राम खे ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनीनि जे लाइ दिलचस्पी वारो सवाल हुयो इहो। ऐं काफ़ी सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि वायरल बि थी वई त निगत नाज़ आख़िर उहो कहिड़ो सुवाल हुयो जंहिंजे करे निगत नाज़ एतिरो नाराज़ थी। घणनि ई दोस्तनि जा अलॻि अलॻि कमेंट्स हुया ऐं अलॻि अलॻि वीडियो हुयूं सभिनी जूं यूट्यूब ते। कंहिं दोस्त चवणु हुयो त मुमताज़ मोलाई जे सवाल ते निगत नाराज़ थी, कंहिंजो चवणु हुयो त को ॿियो सुवालु हूंदो। ऐं काफ़ी दोस्तनि सुठा व्यूज़ बि वरिता पंहिंजी वीडियो ते, जेका निगत नाज़ जी वीडियो जंहिं दोस्त पंहिंजे चैनल ते जल्दी में रखी उनखे काफ़ी व्यूज़ मिलिया ऐं तमामु सुठी उन्हनि खे बैकग्राउंड मिली, बैकअप मिली उन्हनि खे। ऐं हींअर ईद खां पोइ निगत नाज़ असलम सकीरानी ऐं शाहिद राहूजो वरी लाफ्टर हाउस जो सिंगार बणिजी विया आहिनि ऐं तव्हां ॾिठो हूंदो त तमामु सुठो प्रोग्राम गुज़रियो। ईद खां ॿिए ॾींहं ते 2 अगस्त जो प्रोग्राम हुयो जंहिंमें असां ऐं तव्हां सभिनी ॾिठो हूंदो त लाफ्टर हाउस में वरी वापसि आया ऐं तमामु शो खे बहितर बणायो वियो। सोहराब सुमरे जी सुठी महिनत हूंदी आहे ऐं अलीगुल मला बि उन सां गॾोगॾु सुठी कमेंट्री कंदा आहिनि ऐं सुठी नॉलेज रखंदड़ इंसान आहिनि। असांजे सिंध जा सुपर स्टार आहिनि इहे ॿई शख़्स जेके आहिनि ऐं तमामु घणी ख़ुशी जो इज़हार कयो उन्हनि सभिनी। तव्हां बि ॾिठो हूंदो उन प्रोग्राम में त काफ़ी दिलचस्प सवालात बि थिया हींअर बि ऐं काफ़ी दिलचस्प अहिड़ियूं ॻाल्हियूं बि उन्हनि कयूं, हिक ॿिए सां शेयर कयूं। ऐं उनजो हस्बैंड जेको असलम सकीरानी जेको हिकु म्यूज़िकल बि आहे ऐं सुठी महिनत कंदड़ शख़्स आहे। जीअं दोस्तों, जीअं त हीअ तमामु बहितर ॻाल्हि आहे ऐं प्रोग्राम खे तमामु बहितर तरीक़े सां हिननि ठाहियो, तमामु सुठो हुयो प्रोग्राम। असां सभिनी ॾिठो, तव्हां बि ॾिठो हूंदो। दोस्तों, अॼु जी ॻाल्हि इहा तव्हां सां शेयर करणी। अॻिली वीडियो ते ॾींदा असांखे इजाज़त। जीअं असांजे चैनल ते तव्हां नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं असांजे चैनल खे शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।